मुझे महबूब जी बारगाह में एक दफ़ो हज़रत दहिया कल्बी आयो। दहिया कल्बी ही वो मुझे हबीब जो असहाबिया जो जनेब जिब्राइल अमीन दुनिया के तख्ते ते ईंदो हज़रत दहिया जी सूरत इख्तियार करे ईंदो। ॾाढो खूबसूरत जवान हो। मुझे महबूब जी बारगाह में आयो आहे। मुझा प्यारा पाण पेरनि जे चंपन ते अचे पियो। खुड़ियूं मथे आहिनि, पेरनि जा सिरा हेठि आहिनि। मुझे हबीब खे ख़बर हुई पर माण्हुनि ताईं ॻाल्हि पहुचाइण जे लाइ अल्लाह जे हबीब फरमायो ऐ दहिया तकलीफ़ पेरनि में छा? सॼो पेर ज़मीन ते कोन थो रखी। अर्ज़ करण लॻो मुंहिंजा साईं मूंखे पेरनि में तकलीफ़ न आहे पर अल्लाह खां टिकियां थो। रब जो ख़ौफ़ थो थिए त मथां का माकोड़ी मुंहिंजे पेर जे हेठां चिपाट जी न वञे। इन जे करे मां सॼो पेर ज़मीन ते कोन थो रखां। अल्लाह जे महबूब फरमायो दरिया अॼु त तव्हांजे दिलि में एॾो ख़ौफ़ आहे जो माकोड़ी खां ॾिठो पिया त माकोड़ी न मरी वञे पेर हेठां। उहो ज़मानो अव्हांखे विसरी वियो आहे छा जो ज़माने जाहिलियत में अव्हां पंहिंजूं ज़िंदा न्याणियूं खड्डा खुणी पूरींदा। अव्हांखे न्याणियुनि खे दौड़ कूकनि ते राम कोन ईंदो हो। जॾहिं मुंहिंजे हबीब इहा ॻाल्हि कई हज़रत दहिया कल्बी रोई रोई बेहोश थी वियो आहे। होश में आयो। अर्ज़ कई मुंहिंजा साईं सच फरमायो अव्हां बाक़ी मूं बि पंहिंजी न्याणी ईअं दफ़न कई हुई। मुंहिंजी नंढड़ी मासूम न्याणी हुई। मां ॿाहिरि हुयुसि आयोसि ख़बर पई न्याणी आहे। पोइ मां उन न्याणी खे खॾे में उछलायो पत्थर हयमि ताहूं कयाई। ओ मुंहिंजा बाबा मुंहिंजे पाणीअ में खुटो आहीं, मुंहिंजे खाधे पीते में खुटो आहीं त परवाह न कर मूंखे ईअं बेदर्दी सां मार न। वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। मुझो रब रहीम रज़ाक़ राज़क़ मूंखे खाराईंदो जे मूंखे जिंदा कयो आहे सोई मूंखे खाराईंदो। पिता साहब फरमाईंदो आहे जनी दांद न बिज तनी तुंहिंजो आसरो भारी सिश अवलरी उन्हनि रोई रोई बेहोश हुई। जॾहिं होश में आयो अर्ज़ की सुणा अॼु तव्हां मूंखे ॻाल्हि यादि ॾियारी आहे। अॼु बि मां सुम्हंदो आहियां न राति जो त मुंहिंजे कननि में मासूम न्याणी जा आवाज़ ईंदा बाबा 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 न मार बाबा न मार। पोइ मुंहिंजा साईं आधी असर जो उछी पियो रोईंदो आहियां रब खे पियो ॿाॾाईंदो आहियां त रब मुंहिंजी बख़्शिश अलाए थींदी अलाए। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी मासूम न्याणी तुंहिंजे दरबार में मुंहिंजी दांह खणी ईंदी त मुंहिंजे बाबे मूंखे बेदर्दी सां क़तल कयो। मुंहिंजा साईं मूंखे त उम्मीद ई करे त का मुंहिंजी बख़्शिश थींदी। मुंहिंजा साईं मां रोज़ राति जो रोंदो आहियां नेणनि जी ॾिठ फिटी वेंदी आहे। अल्लाह जे महबूब जे अखियुनि में बि ॻोढ़ा थी विया। मदीने जे साईं फरमायो दया शुक्र कर जो मुंह जहिड़ो अव्हांखे रसूल मिलियो, मुंह जहिड़ो अव्हांखे महबूब मिलियो आहे। क़ुरान पाक जी आयत लई आई कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फतबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूर रहीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा महबूब इनके चो तुझी तबाह कर तुझी गुलामी कर तोखे पंहिंजो सचो महबूब मञी तोखे पंहिंजे ईमान जो क़िबलो काबो मञी तुंहिंजा गुलाम अचनि। पोइ इन्हनि जा अॻियां जेके ज़माने जाहिलियत वारा गुनाह उहे मां रब खे माफ़ करे छॾींदी। जेके माफ़ करण जहिड़ा कोन्हे इन्हनि जूं न्याणियूं दावा करे क़यामत जे ॾींहुं ईंदियूं उन्हनि